वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में वाक़े भली कार चऊं था। नवंदेरे जे पोस्ट ऑफिस पाड़ेवासी रेलवे मुलाज़िम अगवा थी वियो आहे। वारसनि पारां संदसि बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। रेलवे मुलाज़िम अल्ताफ़ चन्ना जे घर भातियुनि पारां पाक किताब जो विर्द कयो पियो वञे ऐं संदसि बाज़ियाबी जो मुतालबो कयो पियो आहे। वारसनि जो चवणु आहे त अल्ताफ़ चन्नो 4 ॾींहं अॻु साधू देरो फाटक वटि ड्यूटी ते वञण खां पोइ गुम थी वियो आहे। 3 ॾींहं अॻु भाउ फ़ोन करे ॿुधायो त खेसि अगवा कयो वियो आहे। पुलिस का कार्रवाई नाहे कई। नवंदेरे जे पोस्ट ऑफिस पाड़े जो रहवासी रेलवे मुलाज़िम अगवा थी वियो आहे। वारसनि पारां संदसि बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। रेलवे मुलाज़िम अल्ताफ़ चन्ना जे घर भातियुनि पारां पाक किताब जो विर्द जारी आहे ऐं संदसि बाज़ियाबी जो मुतालबो कयो वियो आहे। वारिसनि जो चवणु आहे त अल्ताफ़ चन्नो 4 ॾींहं अॻु साधू देरो फाटक वटि ड्यूटी ते वञण खां पोइ गुम थी वियो। 3 ॾींहं अॻु भाउ फ़ोन करे ॿुधायो त खेसि अगवा कयो वियो आहे। पुलिस का बि कार्रवाई नाहे कई। मुगवी जे भाउ इम्तियाज़ चन्ना इहो बयानु ॾिनो आहे। असां परेशान आहियूं ॾाढो। नंढड़ा बचड़ा आहिनि। असां बेगुनाह वियो आहे। असां ड्यूटीअ ते उतां खजी वियासीं। असांजो बेगुनाह वियो आहे। असांजो भाउ आहे फरियाल कजे जो। असां 2 नंढड़ा बचड़ा त असां भेनरूं आहियूं। वेठनि 4 ॼणा पुट जी औलाद कोन्हे। असांजी कंहिंसां बि दुश्मनी कोन्हे। असांजो बेगुनाह आहे। ये पता चला कल ये हमारा अल्ताफ हुसैन चन्ना रेलवे में की मैन की हैसियत से ड्यूटी करता है। ये अपने रूटीन में सुबह को 6:30 बजे घर से निकला था। 7 बजे करीब ये पटड़ी पे पहुंच गया था और अपनी रूटीन में उस पटड़ी की देखभाल के लिए दौरा कर रहा था। तो वहाँ इलाके के लोग कह रहे हैं कि सुबह को 7 साढ़े 7 बजे तक तो नज़र आया कि ये पटड़ी पे घूम रहा था।